सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX ते भलीकार ऐं समूरनि दोस्तनि खे ईद जूं लख लख वाधायूं। उमेद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। जी त अॼु जो जेको मॉडल पेपर आहे उन में असीं पढ़ंदासीं अहम जेके किताब ऐं उन्हनि जा लेखक ऐं अहम किताब उहे कहिड़ी सिनफ़ ते लिखियल आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। ही इंटर क्लास खां अलावा जेको MA जा जेके क्वेश्चन्स आहिनि या जेके पेपर में क्वेश्चन अचनि था, चाहे उहे पेपर CSS लेवल जा हुजनि, PMS लेवल जा हुजनि या सब्जेक्ट स्पेशलिस्ट या लेक्चरर जा हुजनि, उन्हनि में ही काफ़ी मरतबा सवाल अची चुका आहिनि। सो इन्हनि सवालनि खे सहेड़े अॼु आउं हाज़िर थियो आहियां। मूंखे उमेद आहे त ही जेको मॉडल पेपर आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु शेयर कंदा। ऐं जेकॾहिं को दोस्त हिन चैनल ते नओं आहे त लिंक में ॾिनल जेको डिस्क्रिप्शन में ॾिनल जेको लिंक आहे उन्हनि ते वञी करे मुख़्तलिफ़ प्लेलिस्टूं ॾिसी सघे थो, जिथां उहो मुख़्तलिफ़ क्वेश्चन्स मुख़्तलिफ़ लेक्चर्स ॾिसी करे फ़ाइदो हासिल करे सघे थो। सो हलूं था सवाल नंबर पहिरीं तरफ़। त पोरस जा हाथी किताब कंहिंजो लिखियलु आहे? पोरस जा हाथी किताब लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? सर्वेच सिजावली साहब, मोहम्मद बख्श जोहर साहब, इमदाद हुसैनी, शमशीर हैदरी साहब। त इन जो सही जवाबु थींदो पोरस जा हाथी जेको किताब लिखियलु आहे उहो शमशेर हैदरी साहब जो लिखियलु किताब आहे। सवाल नंबर ॿियो आहे, लाश नाले नावल कंहिंजो लिखियलु आहे? लाश हिकिड़ो नावल लिखियलु आहे, उहो कंहिंजो लिखियलु आहे? ग़ुलाम अली आलाना साहब, मोहम्मद बख्श जोहर साहब, अमर जलील साहब, कमर भट्टी साहब। त इन जो सही जवाबु थींदो ग़ुलाम अली आलाना साहब। लाश नावल जेको लिखियलु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? ग़ुलाम अली आलाना साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 3 आहे, नेठि गूंगे ॻाल्हायो नाले नावल कंहिंजो लिखियलु आहे? नेठि गूंगे ॻाल्हायो नावल कंहिंजो लिखियलु आहे? ग़ुलाम अली आलाना साहब, मोहम्मद बख्श जोहर, अमर जलील या कमर भट्टी। त इन जो सही जवाबु थींदो अमर जलील। नेठि गूंगे ॻाल्हायो नाले जेको नावल लिखियलु आहे उहो अमर जलील साहब जो लिखियलु आहे ऐं अमर जलील साहब जो हिकिड़ो ई नावल लिखियलु आहे। काक ककोरियां कापड़ी किताब सिंधी अदब में देश जो मशहूरु किताब आहे। काक ककोरियां कापड़ी जेको किताब आहे उहो सिंधी अदब में कहिड़े हवाले सां जेको आहे उहो मशहूरु आहे या कहिड़ी सिनफ़ उन में जेको आहे उहो शामिलु आहे? कहाणियूं आहिनि, अफ़साना आहिनि, ख़त आहिनि या कालम आहिनि? त इन जो सही जवाबु थींदो ख़त या ख़तनि। काक ककोरिया में जेको आहे उहो ख़त मुश्तमिल आहिनि जेके शेख अयाज़ साहब लिखिया हुआ इब्राहिम जोए साहब ॾांहुं। सवाल नंबर 5, काक ककोरियां कापड़ी किताब में कहिड़े मशहूरु अदीब जा ख़त आहिनि? अमर जलील, परवानू भट्टी, अयाज़ अमर शेख या शेख अयाज़। त इन जो सही जवाबु थींदो शेख अयाज़। शेख अयाज़ जा लिखियल ख़त आहिनि जेके हुन केॾांहुं लिखिया हुआ? इब्राहिम जोए साहब ॾांहुं लिखिया हुआ। सवाल नंबर 6 आहे, लाट। लाट किताब सिंधी अदब में कहिड़ी सिनफ़ जो किताब आहे? शाइरी, मज़मून, नावल, कहाणी। त इन जो सही जवाबु थींदो लाट किताब सिंधी अदब में शाइरी सिनफ़ जो किताब आहे। लाट में जेको आहे उहो शाइरी मौजूदु आहे। सवाल नंबर 7 आहे, लाट किताब सिंधी अदब में कहिड़े शाइर जी शाइरी लाट किताब सिंधी अदब में कहिड़े शाइर जी शाइरी समायल आहे? सॉरी, हिन में क्वेश्चन थोरो हिन रीति थींदो त लाट किताब सिंधी अदब में जेको आहे उन में कहिड़े शाइर जी शाइरी समायल आहे? सर्वेज सिजावली, शमशीर हैदरी, नूर शाहीन या शेख अयाज़ साहब। त इन जो सही जवाबु थींदो शमशीर हैदरी। लाट किताब जेको शाइरी जो आहे उनजो जेको मुसनफ़ आहे या उन में जंहिंजी शाइरी समायल आहे उहा कंहिंजी आहे? शमशीर हैदरी साहब जी आहे। सवाल नंबर 8 आहे, रहिजी वियल मंज़र कंहिंजो लिखियलु नावल आहे? इंतिहाई मशहूरु नावल आहे सिंधी अदब जो रहिजी वियल मंज़र, जेको सिंध यूनिवर्सिटी जे पस मंज़र में लिखियो वियो आहे। उहो कंहिंजो लिखियलु आहे? तारिक आलम अबड़ो, कमर शहबाज़, मोहिन कल्पना, पोपटी हीरानंदाणी। त इन जो सही जवाबु थींदो तारिक आलम अबड़ो साहब। रहिजी वियल मंज़र जेको नावल लिखियलु आहे कंहिंजो लिखियलु आहे? तारिक आलम अबड़े साहब जो लिखियलु आहे। सवाल नंबर 9, कपर थो कुन करे कंहिंजो लिखियलु किताब आहे? कपर थो कुन करे शेख अयाज़, इमदाद हुसैनी, सगना आहूजा, सोभो ज्ञानचंदाणी। त इन जो सही जवाबु थींदो शेख अयाज़ साहब जो लिखियलु आहे कपर थो कुन करे। सवाल नंबर 10 ऐं आख़िरी सवाल, स्वर्ग कंहिंजो लिखियलु किताब आहे? शेख अयाज़, इमदाद हुसैनी, सगना आहूजा या मोहन कल्पना। त इन जो सही जवाबु थींदो स्वर्ग जेको किताब लिखियलु आहे उहो मोहन कल्पना साहब जो लिखियलु आहे। इंशाल्लाह अॼु जे लाइ एतिरो ई। उमेद आहे त ही लेक्चर जेको आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांजी राय जो मुंतज़र रहंदुसि। ईंदड़ जेको वीडियो हूंदो उन में पाण कमीशन जा जेके अहम सुवाल आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि ते जेको आहे जीअं हीअं पढ़ूं पिया MCQs टाइप ईअं ई पढ़ंदासीं ऐं इंतिहाई अहम सुवाल हूंदा। सो ॾिसंदा रहो चैनल ऐं प्लेलिस्टूं ॾिसंदा रहो त जीअं वधि खां वधि तव्हां तयारी करे सघो SST जी, लेक्चरशिप जी ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी।
इंशाल्लाह वरी मिलंदासीं, तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।